अक़लियतुनि जे क़ौमी दिहाड़े जे मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ज्ञानचंद ईसराणी ख़ासि पैग़ाम जारी कंदे चयो आहे त पाकिस्तान अक़लियतुनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। SS न्यूज़ जे नुमाइंदनि नबी बख़्श कैली ऐं शाहिद कोराई मूजिबि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंध समेत पाकिस्तान जी तरक़ीअ में अक़लियतुनि जो तमामु वॾो किरदारु आहे। पाकिस्तान जे क़याम खां अॻु ऐं पोइ बि अक़लियतुनि तालीम, सिहत ऐं ॿियनि शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। वॾे वज़ीर चयो आहे त सिंध हुकूमत अक़लियतुनि खे हर शोबे में बराबरी जी बुनियाद ते अहमियत ॾिनी आहे। सिंध में अक़लियतुनि खे इज़त, एहतराम ऐं मुहबत सां ॾिठो वञे थो। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी खे फ़ख़ुरु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी 11 अगस्त अक़लियतुनि जो क़ौमी ॾींहुं तौरु मल्हाइण जो ऐलान कयो आहे। अक़लियतुनि बाबति सूबाई वज़ीर ज्ञानचंद ईसराणी चयो आहे त पाकिस्तान अक़लियतुनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। अक़लियती बिरादरी पाकिस्तान जो लाज़मी हिस्सो आहे। हुन जो चवणु हो त 11 अगस्त अक़लियतुनि जो क़ौमी ॾींहुं मल्हाइण जो क्रेडिट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ खे वञे थो। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।